मंज़ूर वसाण जो वेनिस शहर कोड जी मुकम्मल तौर बुॾल आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 6 खां 10 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। बुॾी वियल शहर मां ही पाणी शायदि इन करे अञा नेका न पियो करायो वञे जो सूबाई सलाहकार बुॾी वियल पंहिंजे शहर मां इटलीअ जे वेनिस शहर जूं सिकूं लाहिणु चाहे थो। वॾे वज़ीर जो सलाहकार साहब रोज़ ॿेड़ीअ में सवार थी शहर ऐं तालके जे ॿुॾल इलाइक़नि जो दौरो करे थो ऐं जॾहिं ॿोॾि में फाथल ऐं बुखुनि में पाह थियल माण्हू पंहिंजा मसइला ॿुधाइण जे लाइ हिन जे वेझो वञनि था त हू हथनि जे इशारनि ऐं छिड़बुनि सां हिननि खे परे करे छॾे थो। इटलीअ जा दौरा कंदड़ अॻूणो वज़ीर पंहिंजा कपिड़ा आला करणु नथो चाहे। तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾि जे वहकरनि सिंध जे ॿियनि इलाइक़नि जीअं कोड जी तालके में बि वॾी तबाही मचाई आहे। कोड जी समेत तालके जा नंढा वॾा शहर ऐं सवें ॻोठ पाणीअ में ॿुॾल आहिनि ऐं हज़ारे बेघर थियल माण्हू रोड रस्तनि ते खुलियल आसमान हेठि हिकु वॾी अज़ाब वारी ज़िंदगी घारे रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में वॾे वज़ीर जे सलाहकार मंज़ूर वसाण जे इन तकरारी बयान माण्हुनि खे ॾुख ऐं सदमे में मुब्तला करे छॾियो आहे त कोड जी इटली जे शहर वेनिस जो ॾेखु ॾेई रहियो आहे। हिकु निजी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे मंज़ूर वसाण चयो हो त मूंखे त कोड जी इटली जे वेनिस शहर जहिड़ो लॻी रहियो आहे। उते बि इमारतूं सदाईं पाणीअ में ॿुॾल हूंदियूं आहिनि ऐं हिते बि बंगला शहर ऐं ॻोठ साॻियो नज़ारो पेश करे रहिया आहिनि। मंज़ूर वसाण जे हिन तकरारी बयान ते रुगो सिंध ई न पर समूरे मुल्क मां सख़्तु रद्दअमल साम्हूं अची रहियो आहे। सोशल मीडिया ते माण्हू अॻूणे सूबाई वज़ीर जे हिन बयान खे ॿोॾि मुतासिरनि जे फटनि ते लूणु बुरकण करार ॾेई रहिया आहिनि। माण्हू इहो चई रहिया आहिनि त मंज़ूर वसाण इटली भली घुमी आयो हुजे पर खेसि शायदि इहा ख़बर नाहे त इटली जे शहर वेनिस में न का ॿोॾि आई ऐं न वरी उतां जा माण्हू बेघर थी रोड रस्तनि ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। वेनिस शहर सदियूं अॻु पाणीअ जे मथां ई अॼियो वियो हो। माण्हू इहो सवाल करे रहिया आहिनि त जेकॾहिं कोड जी वाक़ई बि सिंध जो वेनिस बणिजी वियो आहे त पोइ मंज़ूर वसाण साहब सिंध जे वेनिस वासियुनि खे ईअं छो धिकारे रहियो आहे।